नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ईरानी जहाज़ जे अमले जी हिफ़ाज़त सां वापसी वारे अमल जी वाखाण कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान अमन जे क़याम लाइ धुरनि सां राब्ते में आहे। कंहिं बि मसइले जो हल ताक़त न पर सिफ़ारतकारी आहे। धुरनि जा सिफ़ारतकारीअ लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि ऐं हिक ॿिए सां पैग़ामनि जी मटासटा बि थी रही आहे। पंहिंजे बयान में पीपी चेयरमैन वधीक चयो आहे त दुनिया में जिते बि जंगबंदी हुजे थी उते अमल दरामद में मुश्किलातूं ईंदियूं आहिनि। नाज़रीन, नवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ईरानी जहाज़ जे अमले जी हिफ़ाज़त सां वापसीअ वारे अमल जी वाखाण कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान अमन जे क़याम लाइ धुरनि सां राब्ते में आहे। कंहिं बि मसइले जो हल ताक़त न पर सिफ़ारतकारी आहे। धुरनि जा सिफ़ारतकारीअ लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि ऐं हिक ॿिए सां पैग़ामनि जी मटासटा बि थी रही आहे। पंहिंजे बयान में पीपी चेयरमैन वधीक चयो आहे त दुनिया में जिते बि जंगबंदी हुजे त उते अमल दरामद में मुश्किलातूं ईंदियूं आहिनि।